जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था। कराची खां गॾाप जे इलाइक़े सोहराब टाउन UC4 PS99 में गुज़िश्ता बरसातनि खां वठी बरसात जो पाणी नेकाल न थियण, चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली, कराची इंतिज़ामिया पारां को तहरुक न वठण सबबि मेन बाज़ार समेत मुख़्तलिफ़ घिटियुनि रोड रस्तनि ते बरसात जो पाणी बीहिजी वञण जूं ख़बरूं प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हलण बैदि PP अॻवान लाला रहीम पारां कराची वाटर सिवरेज बोर्ड सां राब्तो करे सफ़ाई जो अमलो घुराए वाटर टैंकर ज़रिए गटरनि जो पाणी नेकाल कराए सफ़ाई कराई वई। हिन UC4 मां खटे करे अवाम जी भरपूर नमूने सां ख़िदमत कंदासीं। PP अॻवान उम्मीदवार नूर ज़मा बुरफ़त। तफ़सील मूजिबि गुज़िश्ता वसकारे खे केतिरा ई ॾींहं गुज़री वञण सबबि PS99 सोराब ॻोठ 4 जे लासी ॻोठ ऐं भरपासे वारे इलाइक़नि जी रोड रस्तनि ऐं मेन बाज़ार में गटर ऐं बरसात जो पाणी नेकाल न थियण, चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया जी नाअहली ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो हो, जंहिं जूं ख़बरूं प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हलण बैदि PP जे मुक़ामी अॻवान लाला रहीम पारां कराची सिवरेज बोर्ड जे इंतिज़ामिया सां राब्तो करे सफ़ाई अमलो ऐं वाटर टैंकर घुराए, जंहिं ज़रिए लासी ॻोठ जे मेन बाज़ार में गटरनि जी सफ़ाई कराई पाणी जी नकासी जो निज़ाम दुरुस्त करायो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे गुल मलक असगर बुरफ़त आदिल शाह ऐं ॿियनि चयो त PP अवामी पार्टी आहे, हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। असां ताक़त सरचश्मो अवाम खे सम्झूं था। असांखे अॻु बि लासी ॻोठ वासियुनि जी ख़िदमत कई आहे। इनशा हिन UC4 सोहराब ॻोठ टाउन तां असांजे पैनल सोभारी थी करे हिन ॻोठ जे मसइलनि खे हल करण जे लाइ हर मुमकिन कोशिशि कंदासीं।